नाज़रीन, आवाज़ टीवी के सर ते इल्म पिरायो सिंध समारोह के सिरे हेठ 5 दिसंबर ते सकाफ़ती ॾींहुं मल्हाइण के सिलसिले में सॼी सिंध जियां सांगड़ ज़िले में नंढनि वॾनि शहरनि ऐं ॻोठनि में सकाफ़ती तक़रीबूं जारी आहिनि। पेरूमल के गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल में रंगारंगी प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। रिपोर्ट कयो आहे एडी कुंभार। आवाज़ टीवी न्यूज़ जे सॾ ते इल्म पिरायो सिंध समारोह जे सर हेठ सकाफ़ती ॾींहुं मल्हाइण जूं तयारियूं सॼे सिंध जियां सांगड़ ज़िले जे नंढनि वॾनि शहरनि ऐं ॻोठनि में ज़ोर शोर सां जारी। स्कूलनि में सकाफ़ती रंग नेरवार। गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल पेरूमल में सकाफ़ती तक़रीब थी, जंहिंमें उस्तादनि शागिर्दनि सकाफ़ती लिबास में शिरकत कई। शागिर्दनि मुख़्तलिफ़ टेबलोज़ पेश कया ऐं तइलीम ते रोशनी विधी। यही चवंदुसि त जेको आवाज़ टीवी सुजागी जो पैगाम ॾिनो आहे त असां सभु उस्ताद शागिर्द सभु हिते कम्यूनिटी जेका बि सिंध में रहे थी उहा इन ॻाल्हि ते ज़ोर ॾिए त ॿार वधि खां वधि असांजी तालीम हासिल कनि। हिन साल जेको उनवान रखियो वियो आहे उहो आहे इल्मु पिरायो सिंध संवारियो। इन्हीअ जज़्बे जे तहत इन्ही थीम जे तहत असां भरपूर अंदाज़ में स्कूल में छोकरनि जी शागिर्दनि जी तयारी कराई आहे ऐं छोकरा भी अल्हम्दुलिल्लाह तमामु बहितरीन तयारी सां आया आहिनि। असां इन्ही मुनासिबत सां जेको आहे सो तालीमी जागरूकता लाइ रैली भी कढंदासूं ऐं सिंध जी सकाफ़त जो जेको असुल रूह आहे उन खे माण्हुनि में जेको आहे सो इंस्टॉल कंदासूं। कोरोना जे करे अॻी इल्मु तमामु घणो पोइते थी वियो आहे। सकाफ़त जो ॾियारो असां हर साल मल्हाईंदा आहियूं, पर हिन साल सकाफ़त ॾियारो मल्हाइण सां गॾोगॾु असां जेको आहे सो इल्म जो या तालीम जो सुजागी शऊर पैदा करण जे लाइ मल्हायो इहो तमामु बहितरीन आहे। मुझी कागज़ कलम सां यारी थई, मुझी जंग अज़ल खां जारी थई, मां कंहिं वॾेरे बोतार जो चमचो न आहियां, मुंहिंजा यार गरीब मज़दूर हारी। आवाज़ टीवी जा थोरा हितां जंहिं बिल्कुलु तमामु बहितरीन प्रोग्राम अरेंज कया आहिनि ऐं इंशाल्लाह 5 दिसंबर ते गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल पेरूमल तरफ़ां रैलियूं ऐं बाक़ाइदा प्रोग्राम थींदो। टीवी जे सॾ ते जेको आहे असां सभु हिते गॾिजा आहियूं ऐं असांजो जेको आहे तक़रीबन तयारियूं मुकमल थी वियूं ऐं असां हिन प्रोग्राम ज़रिए इहो ई जेको आहे पैगाम ॾियणु चाहींदा जो असां पंहिंजे सकाफ़त खे उजागर करणु चाहींदा, असां पंहिंजे ॿारनि में शऊर आणणु चाहियूं ऐं सभिनी ॿारनि जेको आहे मुख़्तलिफ़ शयुनि में हिसो वरिता आहिनि ऐं सभई ॿार जेको आहिनि तमामु घणा पुरजोश आहिनि सकाफ़त खे मल्हाइण जे लाइ। शागिर्दनि ऐं उस्तादनि वधीक चयो त इल्म जी लाट खे रोशन करण लाइ आवाज़ टीवी सख़्तु अहम किरदारु अदा कयो आहे। 5 दिसंबर क़ौमी ईद ते रैलियूं कढी सकाफ़ती रंगनि सां मोहबत अमन जो पैगाम आम करे इल्म जो नारो बुलंद कंदासीं। कैमरामैन ख़ाकी होश मोहम्मद सां गॾु एडी कुंबर, आवाज़ टीवी सांगड़।